मातली में बदमनी ते ज़ाब्तो अची न सघियो आहे। फुलकारा रोड ते 3 नकाबपोश हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते दुकान मालिक, मुलाज़िमनि ऐं ग्राहकनि ते हथियार चैम्बर करे यरग़माल बणाए 8 लख रुपया फुर करे फरार थी विया। इतला ते वापारी अॻवान ऐं पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वाक़े जा तफ़सील मालूम कया। दुकानदार ग़ुलाम रब्बानी जो चवणु हो त 125 मोटरसाइकिल ते 3 नकाबपोश हथियारबंदनि दुकान में घिड़ी मुंहुं समेत मुलाज़िमनि ऐं ख़रीदारी लाइ आयल ग्राहकनि ते हथियार चैम्बर करे यरग़माल बणाए खाने में पियल 8 लख रुपया फुर करे फुलकारा रोड तरफ़ फरार थी विया आहिनि। हिन चयो त फौरन खे गिरफ़्तार करे साणसि इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ वापारी अॻवान मुजाहिद राजपूत ऐं शाहिद महमूद रब्बानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेकॾहिं फोरू खे गिरफ़्तार न कयो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वापारियुनि तरफ़ां सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। ॿिए तरफ़ अहिड़े वाक़े खां पोइ पुलिस तरफ़ां शहर ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते नाकाबंदी कई वई आहे ऐं शकी माण्हुनि खां पुछा ॻाछा कई पई वञे।